अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल मक़तल ड्रामे जे बारे में। इन तफ़सील ॻाल्हि ॿोल्हि शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाल चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। तो ईंदड़ क़िस्त में ॾेखारियो वेंदो त खान बाबा पंहिंजे पुट जलाल खे बार बार रोकींदो त तूं मरे मूंखे हथ न ला, तूं उन खे कुझु बि न कर, तूं कुझु कयो त उन में बदनामी असांजी थींदी। ऐं तंहिं हूंदे सरमद जी भेण खे धमकी ॾींदो ईंदो ऐं सरमद जी माउ खे बि धमकी ॾेई ईंदो। ऐं ओॾा तव्हांखे ॿुधायूं त सरमद पिस्तल खणी पंहिंजी भेण खे मारण ईंदो। उनखे खान बाबा ऐं जलाल वारनि माई उनखे रोके वेंदा। त तव्हां तमामु जल्द हिन ड्रामे में नवां कैरेक्टर अचण वारा आहिनि, पोइ थींदो मुख़्तल ड्रामे में मज़ो। तो इन में अञा वधीक मज़ो थींदो। बहरहाल ही ड्रामो नओं आहे, उन करे तो तव्हांखे ॿुधाईंदा हलां त ही ड्रामो छंछर ऐं आचर वारे ॾींहुं हलंदो आहे। सिर्फ़ु 2 ॾींहं हलंदो आहे हफ़्ते में। तव्हांखे अर्ज़ु कंदासीं त ही ड्रामो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांखे पिणु सपोर्ट कंदा जीअं असां अॻिते हली सघूं। वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा। खुदा हाफ़िज़।